असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त झंडो मरी जे इब्राहिम शाह स्टाफ ते सरकारी स्कूल अंदर बीठल वणन खे मास्तर माशूक शाह पारां चोरी सां वणन जी वाढी कराई। विकिरो करण ते ॻोठाणा अब्दुल्ला कंबो, जमालदीन, उमरदीन, लियाकत ऐं ॿियनि हेड मास्तर ख़िलाफ़ एहतजाज कयो। उमरसांद थाणे ते इतला ॾिनो वियो। उमरसांद पुलिस सरकारी स्कूल ते पहुची वणन सां भरियल डाक्सनि खे तहवील में वठी थाणे ते आंदो वियो। हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त झंडो मरी जे इब्राहिम शाह स्टाफ ते सरकारी स्कूल अंदर बीठल वणन खे मास्तर माशूक शाह पारां चोरी सां वणन जी वाढी कराई। विकिरो करण ते ॻोठाणा अब्दुल्ला कंबो, जमालदीन, उमरदीन, लियाकत ऐं ॿियनि हेड मास्तर ख़िलाफ़ एहतजाज कयो। उमरसांद थाणे ते इतला ॾिनो वियो। उमरसांद पुलिस सरकारी स्कूल ते पहुची वणन सां भरियल डाक्सनि खे तहवील में वठी छॾियो आहे ऐं ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे भई वण वधे हींअर इन हेड मास्टर विकिया, असां हुनखे झलियोसीं हुनखे वढण वारनि खे त भई वण न वढो। हू चवण लॻा भई हेड मास्टर चई वियो आहे, मूंखे केरु रोकण वारो केरु कोन्हे, ऐं हेड मास्टर आहियां ऐं स्कूल जा वण विकिणे सघां थो। इन जे करे हुन विकिणिया आहिनि ऐं असां पैसा ॾिना आहिनि। असांजो कहिड़ो ॾोह? असां गाॾी वारे खे झलियो, गाॾी वारो चए थो भई आउं आहियां किराए वारो ऐं मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? भई ॾोह त काठ त तोरी गाॾी बि आहे न चोरी जो। काठ गाॾी बीठी हुजे, गाॾी अची मूं हुनखे झलियो आहे त बाबा गाॾी हिते बीठी हुजे, जेसीं पुलिस न अचे। ऐं इन जे करे एस.डी.ओ. साहिबु हिन जो को हवालो करे त छो वढियो वियो आहे, हिन मास्टर खे बरतरफ़ करे, हिनखे सस्पेंड करे, कीअं बि करे असांजो इहो सभु असांजो स्कूल जो पुठो करे छॾियो आहे। हाणे हीअ 2 बिल्डिंगूं बीठियूं आहिनि, 2 कमरा, ऐं अॻियां ॾिसी थो हीअ झिंगर पिया आहिनि, वण वढे आहे, को शोभो कोन्हे। मास्टर जो कमु आहे ॿूटा हणाए, पार्क हणाए, त को ऑफिसर अचे हिते ॾिसे त वाकई स्कूल हले थो। हिते केरु चवंदो आहे भई स्कूल हले थो? हिते त झिंगर पिया आहिनि, स्कूल हलण वारी त ॻाल्हि ई कोन्हे न हींअर। भले ऑफिसर अची ॾिसे सरज़मीन त वाकई स्कूल आहे या बजर आहे, मेन जो वाड़ो आहे। ठीकु आहे। हिते स्कूल पियो न, मेन जो वाड़ो ठहियो पियो आहे। स्कूल जा जेके चोरी करे हेड मास्टर पारां जेको वण वढिया विया आहिनि, तव्हां कीअं था ॾिसो? ये बिल्कुलु ग़लति कयो वियो आहे ऐं जेको हिन ते कानूनी कार्रवाई कई वञे। सिर्फ़ु वर न, जिते असांजे स्कूल जा पंखा जेका हू बि खपाए छॾिया आहिनि मास्तरनि। ॿियो हा ज़्यादती कई आहे। ॿार किथे वेंदा? जे ॿार अचनि त गर्मी में किथे वेंदा? हिते पंखा खपाए छॾिया। बाक़ी जेको आहे वणनि जो जेको वॾो नुक़सानु कयो आहे, असांजी तालीम ॿारनि जी जेको हुनजो बि नुक़सानु कयो आहे। जॾहिं खां हीअ आयो आहे हिन जेको असांजे ॿारनि सां जेको ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं आहिनि ऐं पढ़ाई कोन्हे, बिल्कुलु बि पढ़ाई कोन्हे। असांजो मुतालबो हीअ आहे कि हिन सां कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असां स्कूल वरी दुबारा ईअं जी पहिरीं हलंदो हीअं। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदा हलूं त उस्मान शाहड़ी में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। ताज़नि बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में गेस्टो जे मरीज़नि जो तइदादु 200 खां मथे थी वियो। उस्मान शाहड़ी में अलाह रखियो पठाण ऐं शहनवाज़ जे सरकारी इस्पतालूं मरीज़नि सां भरियल। गेस्टो में अक्सरियत ॿारनि जी आहे, जिन खे दस्त, उल्टियूं ऐं तेज़ बुख़ार में वरतल। गेस्टो सबबु नंढा ॿार इस्माइल, अजीब, मोटू, मोसू, यूसुफ समेत केतिरा ई शामिल। उस्मान शाहड़ी ऐं आसपास जे केतिरई ॻोठ गोलो मिर्जत, उमरसांद, अल्लाह रखियो पठाण, अली शेर, शाहनवाज़ मुहाजिर में गेस्टो जी वबा में वठिजी विया। बाराड़ी में बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबु मच्छरनि जो आज़ार आहे। उन करे गेस्टो में इज़ाफ़ो वधीक थियण जो अंदेशो आहे। सिहत खाते या एडमिनिस्ट्रेटर पारां मच्छर मार स्प्रे न थियो, इलाइक़े वासी सख़्तु परेशान।